पीपल्स पार्टी के अखबार शशि लामेमर जो चवनाए त सिंध जी नंढी मकानी चूंडन पीपल्स पार्टी क्लीन स्विप कयो आहे। भरपूर ख़िदमत सबब मोट में अफ़वाह वोट ॾिनो। मासी में ठहंदड़ पीपी मुखालिफ़ इता ज़ीरो रहा। हिन भेरे भी नाकाम थींदा। पीपल्स पार्टी के कॾहिं भी लेवल प्लेइंग फील्ड नाहे मिली। मुल्क जो वज़ीर आज़म रुगो उहो ई थी सघे थो जंहिंखे अवाम वोट ॾींदो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शशि लामेमर चयो त हिकु पार्टी मुल्क खे कमज़ोर करणु चाहे थी। कुछ माण्हू साथी मुफ़ादनि लाइ नफ़रतूं वधाइण जी ॻाल्हि कई। पीपल्स पार्टी वाहिद जमात आहे जेका सभिनी खे ॻंढणु चाहे थी। पीपी अखबार सईद गनी जो चवनाए त नंढी मकानी चूंड में मासीअ जी भेट में पीपल्स पार्टी खे वधीक वोट मिलिया। MKM जी सुञाणप माण्हुनि खे जीअरो साड़ण ऐं ॿोरी बंद लाश ॾियण रही आहे। अहिड़ियुनि ॻाल्हियुनि सबब ई कराची जा माण्हू MKM खां नफ़रत कनि था। अगुणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां नंढी मकानी चूंड में कामयाब उम्मीदवारनि खे वाधायूं। आसिफ अली ज़रदारी जो चवनाए थो नंढी मकानी चूंडनि में कामयाबी ते अवाम जा थोराइता आहिनि। सिंध जी दिल कराची बि जीए भुट्टो जो नारो हणी छॾियो। मुर्तज़ा वाहब ऐं सलमान अब्दुल्ला मुराद जी कामयाबी मुखालिफ़नि लाइ कराची वासियुनि जो ख़ासि पैगाम आहे। पीपी जो हर कारकुन बेनज़ीर भुट्टो जो सफ़ीर बणिजी चूंड मुहिम शुरू करे। 8 फरवरी जो सिज बिलावल भुट्टो जी कामयाबी जो पैगाम खणी उभरंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवनाए त पीपी नंढी मकानी में मैदान मारे वरितो आहे। सिंध नफ़रत ऐं तक़सीम वारी सियासत खे हिकु भेरो ॿीहर शिकस्त ॾेई छॾी। आवाम फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। हाणे इंशाअल्लाह 8 फरवरी ते आम चूंडनि में पीपल्स पार्टी जी कामयाबी यकीनी आहे। मुस्लिम लीग नून जे क़ाइद पार्टी अखबारनि खे चूंडनि जी तयारियुनि जी हिदायत करे छॾी। नवाज़ शरीफ जे 4 सालनि खां पोइ मॉडल टाउन में पार्टी ऑफिस आमद। पार्टी अखबारनि सां मुलाक़ात दौरान मुल्की सूरतहाल ऐं पार्टी जे सियासी सरगर्मियुनि जे हवाले सां ख़्यालनि जी ॾेवट। नवाज़ शरीफ जो चवनाए त तरक़ीअ जो सफ़र जिते रुकियो हो उतां ई शुरू थींदो। पाकिस्तान खे एशियन टाइगर बणाए वेंदो। नून लीग अखबार ख्वाजा आसिफ जो चवनाए त नवाज़ शरीफ फिट आहे। ईंदड़ चूंडूं ज़रूर विढ़ंदो। सभिनी वटि लेवल प्लेइंग फील्ड आहे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकर सां निगरान वरी वज़ीर जस्टिस रिटायर्ड मकबूल बाक़िर जी मुलाक़ात। सिंध में अमन अमान जी सूरतहाल, बिजली चोरनि ख़िलाफ़ ऑपरेशन ऐं तरक़ियाती मनसूबनि ते ॻाल्हियूं। निगरान वरी वज़ीर अवामी भलाई लाइ खयल क़दमनि खां निगरान वज़ीर आज़म खे आगाह कयो। अनवारुल हक़ काकर पारां सिंध जे इंतिज़ामी मामलनि जे हवाले सां मस्बत अॻभराई ते हुकूमती कोशिशुनि जी साराह। पाकिस्तान में गैर कानूनी तौर ते असल पढ़नि जी पंहिंजे मुल्क वापसी जो सिलसिलो हलंदड़। गुज़िरियल वधीक 6584 अफ़गानी शहरी वापसि हलिया विया। 892 परॾी कुटुंबनि खे 223 गाॾियुनि में रवानो कयो वियो। हेल ताईं 1,88,738 शहरी अफ़गानिस्तान वापसि वञी चुका। होल्डिंग सेंटर में नादरा आमले अफ़गानिस्तान वापसि वेंदड़नि जी डेटा जमा कराए वरिती। तोरखम बॉर्डर ते बि पंहिंजे मुल्क वापसी लाइ गैर कानूनी तौर ते असल अफ़गान शहरियुनि जो वॾो अंग मौजूद। कानूनी घुर्जूं पूरियूं करण खां पोइ खेनि वापसि सुम्हारियो पियो वञे। अगुणो सदर आसिफ अली ज़रदारी नवदेरो हाउस में तरसियल। पीपी अखबारनि खैर मोहम्मद शेख, तारिक अनवर सियाल ऐं ॿियनि जी मुलाक़ात। आसिफ अली ज़रदारी अॼु बि पीपल्स पार्टी जे उहिदेदारनि सूदो मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि सां मुलाक़ातूं कंदो। अगुणो सदर ताज़ो पीपी में शामिल थींदड़ सरदार अली कुंवर ख़ान मर जी दावत ते सुभाणे ख़ानगढ़ पहुचंदो। सुप्रीम कोर्ट पुलिस एहलकार जी बरतरफ़ी वारे केस में IG पंजाब जी अपील ख़ारिज करे छॾी। एडिशनल एडवोकेट जनरल जो चवनाए त कांस्टेबल हिकु औरत सां घर अंदरि नासिबा हरकतूं कंदे पकड़ियो वियो। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी साजो चवणु आहे त औरत मौजिब कांस्टेबल संदसि मुड़ुसु आहे। इहो कमु पुलिस छो थी करे सघे। गज़ा ते इस्राइली फ़ौज जे बेशाणियुनि हमलनि खे 1 महीनो पूरो थी वियो। ॾोके ॾींहं दौरान बमबारी में वधीक 27 फ़लस्तीनी शहीद। मजमूई अंक 10 सार थी वियो। अरब मीडिया मूजिब 15 माण्हू तल अलिस्तान में, 10 अलज़वेदा में ऐं
ॿ माण्हू जबालिया कैम्प में शहीद थिया। ग़ज़ा जो 1 महीने दौरान टियों भेरो दुनिया सां राब्तो कटिजी वियो। टेलीफोन ऐं इंटरनेट जूं सहूलियतूं मुअतल। हमास जो चवणु आहे त बम्बई 60 इस्राइली यरगमाली गुम ऐं 23 मलबे हेठां दॿिजी विया आहिनि। ग़ज़ा जी सूरतहाल ते गॾियल क़ौमनि जी सलामती काउंसिल जो इजलास अॼु थींदो। गॾियल क़ौमनि जो चवणु आहे त ग़ज़ा ते जारियत में संदन 88 एहलकार मारिजी चुका आहिनि। कंहिं बि तकरार में गॾियल क़ौमनि जो इहो सभ खां वॾो जानी नुक़सानु आहे। सिंध जे कचे वारनि इलाइक़नि में रेंजर्स जूं कार्रवायूं जारी। उबाड़े वेझो ॻोठ मीरकोश मां 5 ॾुहारी गिरफ़्तार करे हथियार हथ कया विया। रेंजर्स तर्जमान जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि में मोहम्मद हसन कोश, हाजी इमदाद अली, नवाब अली उर्फ नवाबी, मोहम्मद उमर ऐं फलक शेर शामिल आहिनि, जेकी क़तल अगवा धाड़न फुर ऐं ॿिनि ॾोहनि में मुलविस आहिनि। जवाबदारनि वटां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हथियार, बुलेट प्रूफ जैकेट ऐं टेलीस्कोप हथ कई वई आहे। उबावड़े वेझो रामती जे कचे मां गिरफ़्तार थियल बदनाम धाड़ेल सनावला उर्फ सनू शर जो जिस्मानी रिमांड मंज़ूर। पुलिस सख़्त सिक्योरिटी में सनावला शर खे सिविल कोर्ट में पेश कयो। अदालत बदनाम धाड़ेल खे 3 ॾींहं जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कयो। मीरो खान वेझो लोअर सेकेंडरी स्कूल जी छित जा चापड़ किरी पिया, 6 ॿारड़ा ज़ख़्मी। ॻोठ खैरू गाराई में खां पोइ ख़ौफ़ सबबि ॿारड़नि में भाॼ। ॻोठाणनि, उस्तादनि ऐं शागिर्दनि जो स्कूल आॾो एहतिजाज। आला इख़्तियारनि खे नोटिस वठी स्कूल जी नए सिरे दावत कराए ॿारनि जो मुस्तक़बिल बचाइण जी अपील कई वई। नूर मुंहिंजो तो पुॼायूं, ओ मुंहिंजो तो पुॼायूं मन जो उमेदूं, ओ मुंहिंजो तो पुॼायूं मन जो मुरादूं। बिट जा बिटाई वो बिट ते वसई, नूर मुंहिंजो तो पुॼायूं। इस्लामाबाद जे लोक विरसे में 10 ॾींहनि वारो सालियानो सकाफ़ती मेलो सजी वियो। नेशनल इंस्टीट्यूट ऑफ कल्चर एंड फोक हेरिटेज जे तमाम हेठ सकाफ़ती मेले में सिंध समेत ॿिनि सूबनि जी सकाफ़त जा रंग निरवार। मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां पोतल फ़नकारनि सूफ़ियाणा ऐं क़ौमी गीत ॻाए मेले खे 4 चंड लॻाए छॾिया। हुनरमंदनि पारां बि फ़न जो मुज़ाहिरो।